दिरो सदारती हाउस में 23 मार्च यौम पाकिस्तान के मौके ते क़ौमी झंडो फड़काइण वारी तकरीब। सदर आसिफ अली ज़रदारी यौम पाकिस्तान की तकरीब दौरान क़ौमी झंडो फड़कायो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फरियाल टालपुर की शिरकत। वफाकी घरू वज़ीर मौसर नकवी मोहम्मद औरंगज़ेब और अली परवेज़ मलिक तकरीब में शरीक। सिंध पुलिस के चुस्त दस्ते सलामी पेश कई। वज़ीर आज़म सरकारी गाड़ियुनि में हाई ऑक्टेन पेट्रोल के इस्तेमाल ते पाबंदी मढ़े छड़ी। हाई ऑक्टेन पेट्रोल की पाबंदी फौरी तौर लागू हूंदी। फैसले जो मकसद कौमी वसीलन के मौसर ऐं ज़िम्मेवाराने इस्तेमाल के यकीनी बनाइण आहे। फैसले की भञकड़ी की सूरत में सख्त कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त हाई ऑक्टेन जो इस्तेमाल अणठरो हुजे त सरकारी गाड़ी इस्तेमाल कंदड़ पंहिंजे ख़र्च ते विझराए सघे थो। सिंध समेत सॼे मुल्क में यौम पाकिस्तान जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। वफ़ाकी गादी वारे शहर में 31 ऐं सूबाई गादी वारे शहरनि में 21 तोपुनि जी सलामी। मस्जिदुनि में फजर की नमाज़ खां पोइ मुल्क ऐं क़ौम की सलामती ऐं तरक्की लाइ दुआऊं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, गवर्नर सिंध निहाल हाशमी ऐं काबीना मेंबर की मज़ार क़ायद ते हाज़िरी। मज़ार इक़बाल ते गार्ड्स की तब्दीली वारी पुरवकार तकरीब। हवाई फ़ौज जे चुस्त दस्ते सिक्योरिटी की चार्ज संभाले वरिती। पाकिस्तान दहशतगर्दी के खिलाफ डिगी कामयाब गैर रवायती जंग विढ़ी। गुज़िरियल साल मई में मार्काई हक़ में दुश्मन की जारीअ जो बिना खौफ मुक़ाबलो कयो। दुश्मन के अड़ो सबक सेखारियो जेको डिघे अरसे ताईं याद रखंदो। अज भी अंदरूनी महाज़ ऐं ॿाहिरीं सरहदुनि ते चैलेंजिस साम्हूं आहिनि। बुनियानुल मरसूस या ऑपरेशन गज़ब लॻ पे घुर्बल नतीजा हासिल कया आहिनि। अफ़गानिस्तान ते गैर कानूनी तौर मढ़ियल टोले के असां वाज़े पैगाम ॾिनो आहे। यौम पाकिस्तान के मौके ते क़ौम के मुबारकबाद ॾींदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अॼोके ॾींहुं 1940 में नंढे खंड जे मुसलमाननि करारदाद पाकिस्तान मंज़ूर कई। बुज़ुर्गनि जी जदोजहद ऐं क़ुर्बानियुनि के नतीजे में पाकिस्तान वजूद में आयो। भारत के कब्ज़े हेठि वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं जारी आहिनि। भारत भी अक़लियतुनि ख़ासि तौर मुसलमाननि सां ख़राब वर्ताव कयो पियो वञे। लाहौर में यौम पाकिस्तान ते झंडो फड़काइण वारी तकरीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तकरीब में क़ौमी झंडो फड़कायो। इतलात वारे वफ़ाकी वज़ीर अताउल्ला तारड़ ऐं ॿियनि जी शिरकत। क़ौम हर आज़माइश में गैर मामूली जज़्बे अज़म हिम्मत जो मुज़ाहिरो कयो। चैलेंजिस बावजूद असां मईशत के पायदार तरक्की की वाट ते आंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां यौम पाकिस्तान के मौके ते क़ौम के मुबारकबाद ॾींदे चयो त पाक फ़ौज दुश्मन के असरायतो जवाब ॾेई अस्करी तारीख़ जो सुनहरी बाब लिखियो। सरहदुनि ते तालिबान के बिना जवाब जारियत जो ऑपरेशन गज़ब लिल हक़ ज़रिए जवाब ॾिनो वियो। ऑपरेशन गज़ब लिल हक़ रुगो फ़ौजी कार्रवाई न पर दहशतगर्दी के ख़िलाफ़ क़ौमी अज़्म की अलामत आहे। 23 मार्च रुगो एक तारीख़ न पर उम्मीद इतिहाद मुसलमाननि के अज़्म की अलामत आहे। करारदाद पाकिस्तान में असांजे बुज़ुर्गनि आज़ादी वक़ार इंसाफ़ जो ख्वाब ॾिठो। पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां यौम पाकिस्तान ते क़ौम के मुबारकबाद। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो और शहीद बेनज़ीर भुट्टो के जमहूरियत अवामी हक़नि लाइ बेमिसाल जदोजहद ऐं क़ुर्बानियुनि ते ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो त अहिड़ो पाकिस्तान तामीर कंदासीं जेको बुज़ुर्गनि के ख्वाब की अक्कासी करे। अॼु पाकिस्तान की तारीख़ जो अहम ॾींहुं आहे। असां पंहिंजे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे सलाम पेश करियूं था। पाकिस्तान पंहिंजे जाग्राफियाई सरहदुनि के तहफ़्फ़ुज़ लाइ पुरअज़्म आहे। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार जो यौम पाकिस्तान के मौके ते ख़ासि पैगाम चवे थो त हुकूमत की किफ़ायत शुआरी पॉलिसी जा मुस्बत नतीजा साम्हूं अची रहिया आहिनि। पाक फ़ौज दहशतगर्दनि के नापाक इरादनि के नाकाम बणाए छॾियो आहे। पाकिस्तान के दरपेश चैलेंजिस के मुंहं ॾियण लाइ इतिहाद ज़रूरी आहे। सिंध असेंबली सभ खां पहिरियां करारदाद पाकिस्तान मंज़ूर कयो हो। पाकिस्तान के क़याम खां अॼु ताईं केतिरनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे करे पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत थियो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो के ॾिनल मिज़ाइल प्रोग्राम सबब दुश्मन ॾिनल आहे। फील्ड मार्शल की क़यादत में पाक फ़ौज दहशतगर्दी के खिलाफ़ जंग विड़ी रही है। दुश्मन अॼु पाकिस्तान तरफ मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मज़ार क़ायद ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं ख़िते में हिन वक़्तु जंग वारी सूरतहाल आहे। क़ौम खे मुतहद थी रहणो पवंदो। तहरीक इंसाफ़ के बानीअ जा केस अदालतुनि में ॿुधणीअ हेठि आहिनि। बानी जे केसनि जो फ़ैसिलो हुकूमत न पर अदालतुनि खे करणो आहे। हुकूमत अदालतुनि जे मामलनि में मुदाख़लत नथी करे सघे। गवर्नर आइनी उहिदो हूंदो आहे, इहो सियासत नथो करे सघे।
सभिनी सहाफ़ियुनि खे दरख़्वास्त आहे त मूंखां आइनी सवाल कया वञनि। गवर्नर सिंध मोहम्मद निहाल हाशमी जूं क़ाइद जी मज़ार ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो मुंहिंजो किरदारु तामीरी हूंदो, आहिस्ते आहिस्ते सभु मसइला हल थींदा। मुंहिंजी वधि खां वधि कोशिशि हूंदी त सिंध सूबो तरक़ी करे। मुल्क खे दरपेश मसइलनि खे गॾिजी मुंहुं ॾियण जी ज़रूरत आहे। अॼु पाकिस्तान हिकु एटमी ताक़त ऐं दिफ़ा मज़बूत आहे। केर बि मेरी अखि खणी पाकिस्तान तरफ़ नथो ॾिसी सघे। मेयर कराची मुर्तज़ा वहाबजू मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाईंदड़नि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। अॼु असां आज़ाद रियासत में साह खणी रहिया आहियूं। क़ौमी मामलनि ते सियासत न करणु घुरिजे। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 97वीं सालगिरह मल्हाई पई वञे। सदर पारां 97वीं सालगिरह ते बेगम नुसरत भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश। बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत लाइ जिदोजहद कंदड़नि लाइ मशले राह आहे। बेगम नुसरत भुट्टो सदमनि बावजूद जमहूरियत जे वाधारे लाइ जिदोजहद जारी रखी। पीपुल्स पार्टी औरत विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर पारां बेगम नुसरत भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो त बेगम नुसरत भुट्टो ॾुखियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो करे साबित कयो त जुरत ऐं क़यादत जी का हद नाहे हूंदी। मादरे जमहूरियत ॾुखियुनि तरीन हालतुनि में बेमिसाल साबित क़दमी जो मुज़ाहिरो कयो। जाफराबाद वेझो पशिन में रोड हादसो, 2 सॻा भाइर अजल जो शिकार। अलीज़े वारे इलाइक़े भरिसां कार मोटरसाइकिल में टक्कर। गांगलज़ई वासी सदाम ऐं संदसि भाउ हनान फौत थी विया।